अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां मोहम्मद उस्मान मल्ला। सर्वेक्स न्यूज़ जे सभिनी ॾिसंदड़नि खे भली कार। बुलेटिन में शामिल कंदासीं हिन वक्त जी हिकु अहम ख़बर। अंधेरी में घबराऊंगा जब तन्हा, इमदाद मेरी करने आ जाना रसूल अल्लाह। नाज़रीन, सरारी भरसा गोठ शफी मंगसी जो मोज़ी शख्स पीपी अगवान यूसी करम जमाली जो साबका जिले काउंसिल मेंबर रईस होत खान उर्फ बग्गो खान मंगसी काफ़ी वक्त बीमारी में मुब्तला रहण बाद हिन फ़ानी दुनिया में लाडाणू करे वियो आहे, जंहिंजी नमाज़ जनाज़ा अॼु सुबुह 10 वॻे सरारी भरसा सकरंड रोड जे संदसि अबाणे गोठ शफी मंगसी में अदा कई वेंदी, जॾहिं त सोगवारनि में संदसि भाइर सोट ऐं पुट रईस हुसैन बख्श मंगसी, महबूब मंगसी, इलाही बख्श मंगसी, कामरेड रियाज मंगसी, सिकंदर मंगसी ऐं ॿिया शामिल आहिनि। ॿिए तरफ़ सोग में सरारी शहर जे चाकर चौक जा काफ़ी दुकान बंदि रहिया।